इन कुंतुम जे कॾहिं तव्हां तुमिनून तव्हां ईमान आणियो था बिल्लाह अल्लाह जी ज़ात ते वल यौमिल आखिर ऐं आखिरत ते ज़ालिक खैरुन अल्लाह तो सर्टिफिकेट तो ॾियारे जेकॾहिं अली सम्झ में न अचई तो वो फ़ैसिलो रसूल खां वतई त ख़ैर थई फ़ैसिलो ॿिए खां वतई त ख़ैर न थई न हिते ख़ैर थई न क़ब्र में ख़ैर थई न पुल सरात ते ख़ैर थई न मैदान महशर में तॾहिं त उलमा जॾहिं जनाज़ो पढ़ाईंदा आहिनि त तकबीर न आहिनि पढ़ंदा अल्लाहुम्मा इन्ना हादा अब्दुका व अब्नु अब्दिका व नज़ल बिका व अंत खैरुन मंज़ूलुन बि अल्लाहुम्मा इन्ना ला नअलमु मिन्हु इल्ला खैरा अल्लाह जेकी मैयत आहे मुंहिंजे आॾो पई मूंखे का ख़बर न आहे इहो ख़ैर ते आहे याने ही अली खे मञींदो हो अली ते सोचींदो न हो कुरान में चिटो थो चए ज़ालिक खैरुन हैदरी हैदरी ज़ालिक खैरुन ॾह ॾींहं सफ़र हलंदो हिन ते त इताअत छा के रसूल अल्लाह जी इताअत कीअं कबी आहे रसूल जी इताअत कीअं कबी आहे उलिल अम्र जी इताअत कीअं कबी आहे उन खां बाद इख़्तिलाफ़ कंहिं कंहिं कयो कहिड़े कहिड़े ज़माने में कंहिं कहिड़े कहिड़े वक़्त में कई कुतुब अहल बैत सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ मज़ाहिब जा कुतुब पेश कंदुसि जो उन्हनि कुतुब तां हथु न खणी सघंदा इख़्तिलाफ़ खे सिंग थोरा ई थींदा आहिनि इख़्तिलाफ़ इनखे सॾिबो आहे रसूलुल्लाह चए अचो हलूं खंदक ते पोयां निकिता वञनि ये कुरान आहे कुतुब में कहा भी अल हक़ुन मुर्रुन वलो कान दुर्रुन मौला जन फरमायो हक़ हक़ दुर्र लॻंदो ज़हर आहे ऐं अली ख़ुदि हक़ आहे जा अल हक़ व ज़हक़ल बातिल ये लक़ब मुंहिंजे मौला काइनात जो जंहिं वक़्तु खंदक में अचे पियो मुंहिंजे मौला काइनात हर जंग में घोड़ो इस्तेमालु कयो आहे लेकिन वाहिद जंग खंदक आहे जंहिंमें मौला घोड़े खां बग़ैर आयो आहे छो वरन मुफ़स्सिर इहो चवनि हा त रसूल घोड़े जे लाइ चयो अली जे लाइ न चयो आहे घोड़े जो हलणु फलो हो में पढ़ियो मां सीरत तफ़सीर अहल बैत में पढ़ियो मां कुरान जी आयतुनि जी तफ़सीरुनि में पढ़ियो ख़ैबर में वए किले ते वेठो इते घोड़े तां लहे हा उते छो पियो चए चढ़ी अचां घोड़े समेत चई उते अॻ में चई चुको हो त सुभाणे अलम उनखे ॾींदुसि हिते अञा चवणो हुउसि पर सही ईमान कुल इला कुफ्र कुल जेकॾहिं घोड़े ते वञा त सभु चवनि हा हक़ बि घोड़ो आहे ईमान भी घोड़ो आहे इन जे करे मौला चयो घोड़े खां बग़ैर अकेलो नमूदार थो थिए हे वाली न जफ़ा हे मुंहिंजो मौला आहे इन जे करे उलिल अम्र हाँ पूरे अशरे में अली जे नौकर जो फ़ज़ाइल पढ़ा न हिकिड़े नंढड़े जो त अशरो ख़तमु थी वियो हाँ ऐं जेके तव्हां इजाज़त ॾींदो मां हीअं छॾे सॼी आयत खे छो जो मोमिन सारी जा नौकर आहियूं न अल्लाह जो ख़िताब कयो आहे ॾिसां मोमिन छा खे सॾिबो आहे मोमिन केतिरनि मंज़िलूं तय कंदो आहे मोमिन थियणु ईअं सोलो आहे छा सोलो हुजे हा त सभु न छॾाइनि हा जिथे बि वेंदो आहे मोमिन चयो इमाम बारगाह में वेठा अथई मां कंहिं मुस्लमान खे लख रुपया ॾियां मोमिन चई न असां न माना हू ॼाणे थो हिते इंसाफ़ कयो अथई पाण खे मोमिन नथो सॾाए चए त मोमिन जेके कारा कपिड़ा पाइनि उहे मोमिन आहिनि जेके सबील हणनि उहे मोमिन आहिनि जेके ज़ंजीर ज़न आहिनि उहे मोमिन आहिनि यानी मोमिन जे लाइ क़ीमत ॾियणी पवंदी आहे क़ुर खां पुछो क़ुर तुंहिंजी निगाह में मोमिन छा खे सॾिबो आहे क़ुर चए थो पहिरें वर्क खे उथलाए ॾिस त सही मां मोमिन जी तारीफ़ कई आहे अल्लाह थो चए आम किताब में बि मोमिन जी तारीफ़ न कई आहे जंहिंजे नौकरनि जूं तारीफ़ूं क़ुर में अचनि उन्हनि जे मौला जी तारीफ़ किथे अलिफ अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब अल्लाह तो चाहे ही किताब ला रैब फी
हिन किताब में को बि रेब कोन्हे, को बि ऐब कोन्हे। हुद्द लिल मुत्तकीन, ही हिदायत कंदो आहे मुत्तकीन जी। अचो ॻोल्हियूं मुत्तकीन केरु आहिनि। पैगंबर कंहिंखे लक़ब न ॾिनो सवाइ हसनैन जे बाबे खे। चई या अली अंत इमामुल मुत्तकीन, अली तू मुत्तकीन जो इमाम आहे। मालूम थियो क़ुरान तो चए मां हिदायत कंदो आहियां अली वारनि जी। असां ते वॾे में वॾो एतिराज़ आहे अली जा फ़ज़ाइल घणा था पढ़नि। चए थो क़ुरान मां आयतूं त कढ न। क़ुरान बि चए थो मां अली वारनि जी हिदायत कंदुसि। क़ुरान ॿी निशानी कहिड़ी आहे अली वारनि जी? क़ुरान तो चए अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब। अली वारनि जी पहिरीं निशानी हीअ आहे, ही घणो किताबनि ते यकीन न कंदा आहिनि। जॾहिं त माण्हू हिननि सां जहिड़ो कंदा आहिनि त किथे किताब में लिखियल आहे अलीअ वलियूं न। जंहिंसे पास आहे अज़ल खां। अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, ग़ैब ते ईमान। ॿियो ईमान ॿी निशानी कहिड़ी अथनि अली वारनि जी? व युक़ीमून सलाह, निमाज़ पढ़ंदा न आहिनि। व युक़रऊन न, व युक़ीमून, जिन जी निमाज़ खे, जंहिंजे सजदे खे अल्लाह मक़ाम क़याम ते रखे। अल्लाह चए थो अली वारा सदाईं निमाज़ क़ाइमु कंदा आहिनि। पोइ जेकॾहिं हुजे बि अली वारो पुछंदो वते हीअं पढ़ां हूअं पढ़ां, हिते हीअ चई अचे माना अञा अली वारो न थियो आहे। छो जो क़ुरान डिग्री ॾिनी अथसि युक़ीमून सलात। मां जो मानी खणी तव्हांजे आॾो रखां भई पकी आहे, पकल आहे या कची आहे? पर चओ मां मानी खाई बि छॾी आहे। तव्हां चए थो साईं मानी पुछे थो कची आहे या पकी आहे, पोइ खाधई काॾूं। हाणे तूं पुछंदो थो वते मां निमाज़ में अली वलीला पढ़ां या न पढ़ां, माना तूं अञा निमाज़ खे पूरो कयो ई कोन्हे। युक़ीमून सलाह। हाणे ॿिए नंबर ते अलाह निशानी थो ॾसे अली वारनि जी। व मिम्मा रज़क़नाहुम, अल्लाह तो चए उन्हनि खे असां रिज़्क़ ॾींदा आहियूं। इहो ई सबबु अथव अली वारनि जे लाइ दुनिया हीअं ताजुब कंदी आहे। हिननि खे काॾों थी दौलत अचे? जेतिरो तूं हुसैन सां घणो प्यारु कर, जेतिरी तूं मजलिसूं घणियूं कराए, दुश्मन जा हीअं ॾंदी आङुरियूं अची वेंदसि। काॾों तूं हाणे पैसा, काॾों थो करे, मजलिसूं कीअं थो करे, हिन कंहिंखे थो ॾिए? जंहिंसां अल्लाह जो क़ुरान में वाइदो आहे तूं हुसैन हुसैन कर, मां तोखे दौलत ॾियां, मां तोखे रिज़्क़ ॾियां। हाणे मई हर शइ अल्लाह तो चए निशानी कहिड़ी हूंदसि मां ॾियांसि। हिते घणनि खे 100 जरेबा, 200 जरेबा, 300 जरेबा, घणनि जा बैंकुनि में हिकु अरब अकाउंट पियो आहे। अल्लाह साईं खे तोड़ींदो। अल्लाह चए थो न मुंहिंजे ॾियण जी निशानी आहे। मां पहिरियां त वाइदो कयो आहे मोमिननि खे ॾींदो आहियां। मां मोमिननि खां अलावा कंहिंखे न ॾींदो आहियां। अलाह सां कहिड़ी निशानी आहे? अल्लाह तो चए वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून, जंहिंखे मां ॾींदो आहियां उहो वेराईंदो रहंदो आहे, उहो खाराईंदो रहंदो आहे, उहो खाराईंदो रहंदो आहे। उहो पाड़े वारनि खे, दोस्तनि खे, अहबाबनि खे, मौला जे हुबदारनि खे खाराए ख़ुशि थींदो आहे। अॼु बि करबला वञ, जिन खे अल्लाह जो ॾिनल आहे उहे अज़ादारनि खे खाराए ख़ुशि थींदा आहिनि। वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून, मोमिन जी निशानी इहा आहे पाण खाई ख़ुशि न थींदो आहे। तव्हां ॾिसो जे पाण खां पुछूं असां मोमिन आहियूं, ॾिसो पाण ढव करे ख़ुशि था थियूं त मोमिन न आहियूं। पाण बुख ते ॿियनि खे खाराए पोइ वरी ख़ुशि थी, इहे फ़ख्र सां कर। 10 देगियूं न थियूं 20 देगियूं, हुसैन मौला जा अज़ादार खाई हलिया वञनि न, तूं गिरह न खा, पोइ ख़ुशि थी, वाह मुंहिंजे मौला जा महिमान खाई आहे, मुंहिंजे हुसैन जा अज़ादार खाई आहे। अल्लाह चवंदो त हुसैन जे अज़ादारनि खे खाराए ख़ुशि थियो आहे। उहा अण खुट खज़ाननि मां तुंहिंजा खज़ाना न बयां त रब न आहियां। क़ुरान ख़तमे की किताब मां जो
तकियो कलाम हर जगह ते हूंदो आहे। क़ुर त ख़तमे जी किताब न आहे, क़ुर हिदायत जी किताब आहे। क़ुर इंसाननि खे बेदार करण जी किताब आहे। क़ुर रहमत जी किताब आहे। क़ुर जी मौजूदगी में अज़ाब इलाही अची नथो सघे। क़ुर हर दौर में सलाह पढ़ो। क़ुर क़ुर हिदायत जी किताब आहे। इन जे करे क़ुर में आख़िरी जुमिलो फज़ाइल जो आख़िरी जुमिलो तवजो कजो। वञी हर आलिम खां पढ़े लिखे खां पुछो ही केरु आहे जंहिंजे लाइ अलाह थो चए वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैक। अहिड़ा मोमिन न आहिनि जेको कुझु तो ते नाज़िल कयो आहे उन्हनि खे पढ़ियो नथनि, उन्हनि ते ईमान अथनि। आदम जा मूंखे इन्हनि मोमिननि जी लिस्ट खपे, छो जो क़ुर हक़ आहे। क़ुर चए थो आहिनि अहिड़ा मोमिन। ऐं क़ुर सिर्फ़ु पास्ट टेंस ते न ॻाल्हाईंदो आहे, हाल ते बि ॻाल्हाईंदो आहे, फ्यूचर ते बि ॻाल्हाईंदो आहे, पास्ट टेंस ते बि ॻाल्हाईंदो आहे। क़ुर चए थो हिकु अहिड़ा मोमिन आहिनि अली वारा जिन जो ए रसूल तो ते जेको नाज़िल कयो आहे उन ते बि ईमान अथनि। वमा उनज़िल मिन क़ब्लिक, जेको तोखां पहिरियां नाज़िल कयो आहे। इन्हनि मोमिननि जा त नाला ॿुधायो जिन जे लाइ क़ुर थो चए हिकिड़ा साहिब ईमान अहिड़ा आहिनि जेको मां रसूल ते नाज़िल कयो आहे उन्हनि ते बि ईमान अथनि। माना अञा पुछाईंदा नथा वतनि, जेको पुछाए उहो मोमिन न आहे। जेको अञा वाटू तलाश करे उहो अञा ईमान जे सरहदुनि ते न पहुतो आहे। क़ुर साहिब ईमान जी सरहद ॾसी आहे। जेको मुंहिंजे रसूल ते नाज़िल थियो आहे उन ते ईमान अथसि, जेको अॻु नाज़िल कयो आहे उन ते बि ईमान अथसि। इहो ई सबबु आहे जेको ईंदो उन ते बि ईमान आहे। सवाइ मकतब अहल बैत जे महदी कंहिं वटि अचण जो इंतज़ारु न आहे। तो जंहिं मुंहिंजे मज़हब में इमाम ज़माना जो इंतज़ारु आहे। ऐं दुनिया जा जेतिरा मज़हब आहिनि सभिनी खे ख़बर आहे त अचण वारो ईंदो, अचण वारो पूरी दुनिया खे ख़बर आहे। इमाम ज़माना खां शिया वाक़ुफ़ न आहिनि। दुनिया जे हर मज़हब जे कुतुब में लिखियलु आहे त आख़िर में हिकिड़ो ईंदो जेको ज़ुल्म ऐं जोर खे इंसाफ़ अदल खे बर्पा कंदो। मोमिनो अॼु रोइण उन खे आया आहियूं जंहिंजे भेणुनि खे कंहिं रोइण न ॾिनो आहे। 28 रजब जो जॾहिं मदीनो छॾे पियो न, मदीनो हर पासे ॾे उदास वेरान। अब्दुल्ला बिन सनान नबी जो जलील क़द्र सहाबी, जीअं जो नबी जो सहाबी पैगंबर जो जलील क़द्र सहाबी आयो आहे पुछंदो थो वते मदीने जूं गिटियूं उदास छो आहिनि, मदीने जा वण उदास छो आहिनि। ॾिसी करे चवंसि था हज़रत अब्दुल्ला बिन सनान तव्हांखे मालूम न आहे अॼु हुसैन मदीनो छॾियो थो। अचानक नाने जी क़बर ते आयो आहे। नाना मां तुंहिंजो उहो हुसैन आहियां जंहिंखे कुल्हनि ते सवार करे मदीने जे घिटियुनि में रांदियूं कराईंदे। नाना मां उहो हुसैन। नाना ॿिया सभु मोटी ईंदई, मां न मोटी ईंदो आहियां। अज़ादारो मोमिनो आयो अम्मा ज़हरा जी क़बर ते जन्नतुल बक़िया में जॾहिं करीम करबल आयो। अम्मा मां हुसैन आहियां। उहो मूंखे चकियूं पीही पीही पालियो हुई। मूंखे राति जो प्यार करे करे सुम्हारींदी हुई। अम्मा मां मदीनो छॾी थो वञाए। अम्मा ॿिया मोटी ईंदई, मां न मोटंदो मां। अज़ादारो एतिरे में अब्दुल्ला बिन सनान जलील क़द्र सहाबी नबी अकरम जो फरमाए थो मां अचानक ॾिठो हिकु बीबी निकिती जंहिं बीबी खे जवाना ने बनी हाशिम वटियूं था अचनि। हिकिड़ो जवान सॼे आहे, ॿियो जवान खॿे आहे, टियों जवान आॾो आहे, चोथों जवान पोइते आहे। मां उन्हनि खां पुछो इहा बीबी केरु आहे? चवनि था इहा अली जी वॾी धीउ आहे। जॾहिं बि नाने जे रोज़े ते वेंदी आहे इहे जवान ईअं इस्तक़बाल कंदा अथसि, इहे जवान ईअं इन जो एहतराम कंदा आहिनि। आज़ादारो जीअं जो इहे जवान ईअं इस्तक़बाल कंदा आहिनि, इहे जो जवाननि जे इस्तक़बाल जो जुमिलो मोमिनो आयो न। अचानक पुछो इहे बीबी केरु आहे? चवनि अली जी वॾी धीउ आहे। मां क़ुर्बान वञा अली जी इन वॾी धीउ तां। जॾहिं शाम गरीब आहे महमल ते सवार थिए पई, चए पई आए नल
अब्बास आयनल कासिम आयनल अकबर। अब्बास अचे हा ॿधल हथनि भेण खे सवार।